अस्सलाम वालेकुम दोस्तों। ड्रामा सीरियल दोलाब जे नई ईंदड़ एपिसोड में छा थींदो तव्हांखे सॼी कहानी ऐं अपडेट इन नंढड़ी ऐं छोटड़ी वीडियो में ॾींदासीं। दोस्तों वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा मुंहिंजे यूट्यूब चैनल अमीर जमाल के लाज़मी सब्सक्राइब कंदा ऐं बेल आइकन को ज़रूर प्रेस कंदा जीअं असांजो नओं हर ईंदड़ वीडियो ऐं ॿाहिरि ते सभ खां पहिरियां पहुचंदी रहे। ऐं दोस्तों तव्हां बि नवां अपडेट ॾिसंदा रहो त तव्हांजो टाइम वेस्ट कोन पिया करायूं, हलूं था पंहिंजी कहानी ऐं अपडेट जी तरफ़। दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त मुराद जेको आहे पंहिंजे अली खान खे ऐं सोडल खे सम्झाईंदो, उन्हनि खे चवंदो त भले रेज़न वारा तव्हांखे मारे छॾनि पर हाल तव्हांखे हू हाणे कुझु बि न आहे करिणो, भले हू जेको करिणो अथनि भले करे वठनि। ऐं सोडल चवंदो त मुराद जेकॾहिं अगरि हू असांजे घर में घिड़िया त पोइ बि असां उन्हनि खे छॾे ॾियूं। मुराद चवंदो त भले हू असांजे घर में घिरनि भला हाल तव्हांखे हुननि खे कुझु बि न आहे करिणो, अगरि जेकॾहिं तव्हां अगराई कई त पोइ उन में असां ॾोही थी पवंदासीं। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त रथ शाह निवाज जेको आहे कूंज खे दिलासा ॾींदो, उन खे चवंदो त हाणे तूं अॻो शादी जी तयारी कर, मां हाणे तमामु जल्द अली खान खे मारण वारो आहियां। ऐं कूंज उनखे दिलासा ॾींदी, कूंज उनखे चवंदे त तूं जेकॾहिं अली खान खे मारण में कामयाबु थी वञे थो त पोइ मां तोसां शादी करण लाइ तयारु आहियां, यानी कूंज पोइ उन सां धोखो कंदो। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त ककर जेको आहे रेज़न खे चवंदो त तूं हाणे वञी हिकु चकर रहस शाह निवाज सां मिल त उन जो रवैयो आख़िरकार छा आहे। तूं उन खे चओ त असांखे इज़त सां छोकिरी वापसि करे, न त पोइ उन सां ॾाढी करणी पवंदी। ऐं रेज़न चवंदो त सोट हू कॾहिं बि इज़त सां छोकिरी असांजे हवाले न कंदो, उन खे हाणे ॾाढ ॾेखारणी पवंदी। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त रथ शाह निवाज जेको आहे पुलिस खे चई छॾींदो त तूं हाणे रेज़न ऐं मुराद वारनि जे मथां केस दाख़िल कराए छॾ। पुलिस चवंदो त मां ईअं कॾहिं बि केस दाख़िल न कंदुसि, छो जो अव्हां वटि सबूत ई न आहिनि, अगरि जेकॾहिं अव्हां वटि सबूत हुजनि हा त पोइ मां केस दाख़िल ज़रूरु कयां हा मुराद ऐं रेज़न वारनि जे मथां। दोस्तों असांखे ॾींदा हाणे इजाज़त, वरी तव्हां सां मिलंदासीं के नई ईंदड़ वीडियो में। ख़ुदा हाफ़िज़।